नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हालाणी खां ख़बर ॾींदा हलूं त हालाणी भरिसां ॻोठ अली शेर चांग जे बॉयज़ ऐं गर्ल्स प्राइमरी स्कूल में साफ़को हंस तंज़ीम जे ताउन सां हथ धोइण जो आलमी ॾियारो मल्हायो वियो। स्कूल ॿारनि जे उस्ताद ऐं साफ़को हंस जे अॻुवाण आबिद अली कोलाची जी अॻुवाणी में जागृता रैली कढी, जेका स्कूलनि खां ॻोठ जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे ॻोठनि जे औरतुनि मर्दनि खे हथ धोइण जी अहमियत ऐं हथ धोइण सां इंसान खे थींदड़ फ़ाइदा ऐं न धोइण सां इंसान खे थींदड़ नुक़सान ऐं बीमारियुनि खां आगाह ॾिनी। इन मौक़े ते साफ़को हंस जे आबिद अली कोलाची ऐं उस्ताद तोड़े ॻोठण ऐं स्कूल जे शागिर्द ऐं शागिर्दानी स्कूल में हथ धोइण जे आलमी ॾियारो मल्हायो वियो। इन मौक़े ते उस्ताद साफ़को जे आबिद कोलाची रैली कढी ख़िताब कंदे चयो त हथ धोइण सां इंसान केतिरनि बीमारियुनि खां बची सघे थो। इंसान खे खाइण पीअण वक़्तु लाज़मी हथ धोइण घुरिजे, छो जो इंसान जी मुख़्तलिफ़ कमनि कारनि जे करे केतिरा जरासीम इंसान जे हथ खे चंबड़जी वञनि था। हिन लाइ सभिनी खे रोज़ाने जी बुनियाद ते हथ धोइण घुरिजे।